मसला छो था एहतजाज कयो? बाबा ये असां खैर पर पुलिस नाल कयो आहे। असां सां वॾो ज़ुल्म थियो अथई। असांजो माल मारे वई आहे राति जो 12 बजे। कल्ह असांजो छोकिरो वियो आहे सन्यासी कार्ड ऑफिस। ओॾो सन्यासी कार्ड ठाराइण जे लाइ छा नालो अथसि? वसीम। हा उहो हुते उन्हनि ॿधी विहारियो आहे। चवनि था असां मोटरसाइकिलियूं कयूं अथई, मोटरसाइकिलियूं खयूं अथई, नाहक कयो अथऊं। 20, 25, 22, 17, 15 बकरियूं खणी आया। माल ढगो असांजो सॼो असांजो माण्हू दरपदर ख़ुदा वास्ते असां ऑफिसरनि खे सभिनी खे त असांजो हक़ अदालत कनि ख़ुदा वास्ते फी सबील लाइ पंहिंजे वॾनि खे पंहिंजे के क़ुरान खे मञनि, मदीने वारे खे मञनि। असां वॾो ज़ुल्म कयो आहे पुलिस, वॾो नाहक कयो आहे। दर बर भञी असांजा नाहक करे छॾियो अथव। असां का शइ न छॾी अथऊं। हाणे तव्हां छा मुतालबा छा थिए? असांजो हक़ थिए बसि। असांजो जे छोकिरो जाइज़ी आहे त छोकिरो वेठो हुजे। ख़ुदा करण असांजो माल जेको खणी आहिनि उहो असांखे ख़ुदा करण माल वापसि कनि। पर मसलो आहे मुंहिंजे मां बेगुनाह आया छोकिरो गाॾियुनि जो थियो अथव त गाॾियूं थो करे।